वगणरत तारीख़ी ॻोठ खेरो खान जतोई गुज़िरियल 50 सालनि खां बुनियादी सहूलियतुनि खां मुकमल तौर वांझल आहे। शहर अंदरि हिन महिल ताईं न त को तरक़ियाती कमु थियो आहे, न ई रोड रस्तो ठहियो आहे ऐं न ई गंदे पाणी जे निकाल लाइ नालियूं ठाहियूं वयूं आहिनि। क़ब्रिस्तान खे चौदीवारी न हुजण करे जानवर दाख़िल थी वञनि था, जॾहिं त बरसाति जो पाणी बीहण करे ॻोठाणा अज़ाब में मुब्तला थी वञनि था। हिन साइंस ऐं टेक्नोलॉजी वारे दौर में बि रोड रस्ता न हुजण करे शहर ताईं रसाई मुश्किल बणिजी वई आहे। उन सिलसिले में ॻोठाणनि नादर, मुमताज़ बंड, दीदार बंड, शाहनवाज़, गुलाम नबी, शबीर बंड, आशिक, हाफ़िज़ गुलाम अब्बासी ऐं ॿियनि वगण जे रिपोर्टर मोहम्मद बख्श ख़ासकेली सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। ॻोठ खेरो जतोई जा रहवासी वॾा परेशान आहियूं। मुक़ाम खे चौदीवारी कोन्हे, असांजो MP MNA वाइदा वफ़ा कोन कयूं, वाइदा करे हलिया विया, हेॾी महिल कोन मोटिया आहिनि। UC चेयरमैन बि सरदार आहे, MPA बि सरदार आहे, MNA बि सरदार आहे। असां हिननि वज़ीर आला सिंध बिलाल भुट्टो ज़रदारी गवर्नमेंट सिंध खे अपील था कयूं त नोटिस वठी नाल हिन MP MNA UC चेयरमैन खे हटाए असां इंसाफ़ कयो वञे। खड़ी आहे नालियूं रोड रस्ता असां काॾे वञूं, ज़ुल्म आहे। वरी हुकूमत टैक्स रखी आहे असांजे मथां, ज़ुल्म आहे असांजा खुदारा, असांजी मदद कई वञे। साईं जीअं त MPA MNA वोट वठी विया आहिनि त वरी मुंहुं न कयो अथऊं। नालियूं जेके आहिनि त उन्हनि जो पाणी ॿाहिरि घिटियुनि में रोडनि ते मुक़ाम में वञे थो। ॾाढी नमाज़ जे लाइ ॾुखियाई थिए थी, सभिनी ॻोठ वारनि खे नमाज़ जे लाइ ॾाढी ॾुखियाई थिए थी। ऐं हीअ ॾिसो न, हीअ गंद किचिरो पियो आहे मुक़ाम जे भरिसां, ऐं का अहिड़ी मदद कयो असांजी जो हिन खे मुक़ाम खे भिति निकिरे जंहिंसां हीअ क़बरूं सॼो हिफ़ाज़त में रहनि, ऐं नालियूं असांखे वरी ठहिराइजनि नयूं, जंहिंसां असांजे हिन ॻोठ जो माहौल जेको आहे त बहितर थिए।